असांजो सिंधु एकता मंच सिंधियुनि जो सिंधु एकता मंच असांजो सिंधु एकता मंच सिंधियुनि जो सिंधु एकता मंच अमीर हुजे या गरीब सब जो सिंधु एकता मंच। जय श्री राम, जय झूलेलाल। दोस्तों, ॿुधाईंदे तमामु ख़ुशी ऐं फ़ख्रु थी रहियो आहे त सिंधु एकता मंच जो पहिरियों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन गोवा ऐं ॿियों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन दमन जी अपार सफलता खां पोइ ही टियों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जेको थी रहियो आहे प्रभु श्री राम जी नगरी अयोध्या में पहिरियों दफ़ो इंटरनेशनल सिंधी सम्मेलन सिंधु एकता मंच पारां थी रहियो आहे। दोस्तों, तव्हांजो प्यार सिक ऐं सिंधियत जे प्रति समर्पण ॾिसी करे दिल गदगद थी वई आहे त हिन बार 400 पार। जी हाँ भाइयों और बहनों, अब की बार 400 पार ही आंकड़ो आहे तव्हांजे रजिस्ट्रेशन जो, जेको अयोध्या प्रभु श्री राम जी नगरी लाइ सिंधु सम्मेलन में 400 रजिस्ट्रेशन पूरा थी चुकिया आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो हिन सम्मेलन जे लाइ असांखे रिज़ॉर्ट सां लॻियल भित सां भित लॻियल हिकु ॿियो रिज़ॉर्ट बुक करणो पियो आहे। इहो दोस्तों तव्हांजो प्यार, तव्हांजी सिक आहे सिंधु एकता मंच लाइ ऐं सिंधियत लाइ तव्हांजो प्रेम ऐं समर्पण भाव आहे। त अचो दोस्तों, सिंधु एकता मंच जे अंतर्राष्ट्रीय सिंधी सम्मेलन खे प्रभु श्री राम जी नगरी अयोध्या में सफल बणायूं ऐं अची करे सिंधियत जो परचम सॼे विश्व में लहरायूं। जय श्री राम, जय झूलेलाल। असांजो सिंधु एकता मंच सिंधियुनि जो सिंधु एकता मंच असांजो सिंधु एकता मंच सिंधियुनि जो सिंधु